टैंकर्स वारनि खे पानी किथां मिले थो। टैंकर्स त सॼी कराची में पानी पहुचाए रहिया आहिनि। मतिलबु पानी आहे पर लाइननि ज़रिए नाहे। सिंध हाई कोर्ट जे आइनी बेंच पारां कराची वाटर कॉर्पोरेशन जी अख़्तियारनि ते कावड़ जो इज़हार। अदालत चयो त मेयर त चयो हो असां लाइन जे ज़रिए पानी फ़राहम कंदासीं, टैंकर सिस्टम बंदि कयो, शहरनि खे लाइननि ज़रिए पानी ॾियो। कराची वाटर कॉर्पोरेशन चयो त टैंकर्स वारा गैर क़ानूनी हाइड्रेंट्स खां पानी वठंदा आहिनि। अदालत चयो त क़ानूनी हुजे या गैर क़ानूनी, शहरनि खे पानी घरनि ताईं मिलणु घुरिजे। ॿी सूरत में असां सख़्तु फ़ैसिलो कंदासीं। कराची में 1 करोड़ इनाम रखियल ॾोहारी बादशाह बिन साथी समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पीराबाद पुलिस मूजिब ॻुझे इतलाह ते कार्रवाई कई वई। जवाबदारनि गिरफ़्तारी खां बचण लाइ पुलिस ते फायरिंग कई। जवाबी फायरिंग में जवाबदार बादशाह, नजीबुल्ला उर्फ़ जुगनू ऐं फारूक खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। जवाबदार बादशाह मंशात जो नेटवर्क हलाइण समेत ॿियनि संगीन नोयत जे 11 केसनि में घुरिबल हो। जवाबदारनि वटां 1 राइफ़ल, 2 पिस्टल, लखें रुपयनि जी मालियत जी आइस, चर्स ऐं रोक रक़म हथ। अमरीकी सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद सदर ट्रंप समूरनि मुल्कनि ते 10% टैरिफ लागू करे छॾियो। व्हाइट हाउस मूजिब 150 ॾींहं खां अमरीका खां आयल शयुनि ते 10% ड्यूटी टैक्स लागू हूंदी। अमरीकी सुप्रीम कोर्ट ॿियनि मुल्कनि ते सदर ट्रंप जे वाधू टैरिफ खे गैर क़ानूनी करार ॾिनो हो। अदालत तरफ़ां चयो वियो हो त ट्रंप जंहिं क़ानून जे तहत टैरिफ लागू कयो उहो क़ौमी एमरजेंसी लाइ ठाहियो वियो हो। क़ानून ट्रंप खे वाधू टैरिफ लॻाइण जी इजाज़त नथो ॾिए। ट्रंप अदालत फ़ैसिले ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त अदालत जे कुझु मख़सूस मेंबर्स ते शर्म महसूस थी रहियो आहे। फ़ैसिले सां दुनिया ख़ुशि थींदी पर उहा ख़ुशी घणी देरि न हलंदी। टैरिफ सां मिलंदड़ मुनाफ़े में वधीक वाधि थींदी। अमरीका ईरान जी क़यादत खे सिधी रीत निशानो बणाईंदी। बरतानवी ख़बरूं इदारे जी दावा। रिपोर्ट्स मूजिब अमरीकी फ़ौज ईरानी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण जी कोशिशि कंदी। सैटेलाइट्स तस्वीरुनि सां गॾु दावा कई वई आहे त उर्दुन जे अमरीकी बेस ते 60 खां वधीक वेढ़ाक जहाज़ मौजूदु आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई खे धमकियूं बि ॾेई चुको आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त सिफ़ारतकारी ऐं जंग ॿिन्हिनि लाइ तयारु आहियूं। अमरीका खे ॻाल्हियुनि लाइ एटमी प्रोग्राम रोकण जी आछ नाहे कई। पीर मोहम्मद शाह DIG ट्रैफ़िक जे उहिदे ते बहाल थी वियो। वापारी दानिश मतीन जे मुबैना अगवा बाद पीर मोहम्मद शाह खे हटायो वियो हो। ज़रियनि जो चवणु आहे त वापारी दानिश मतीन ऐं पीर मोहम्मद शाह विच में मामिलो हल थी वियो। जांच में क्लियर थियण बाद पीर मोहम्मद शाह खे DIG ट्रैफ़िक जे उहिदे ते बहाल कयो वियो। नोटिफिकेशन बि जारी। मज़हर नवाज़ शेख खां DIG ट्रैफ़िक कराची जी इज़ाफ़ी चार्ज वापसि वरिती वई। रानीपुर पुलिस जे पंजाब वासी ॿिनि जवाबदारनि खे मुक़ाबले में मारण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त सूबेदरो लिंक रोड ते मुक़ाबले दौरान जवाबदार आक़िब ऐं अशरफ मारिजी विया। ॿिन्ही जवाबदारनि जो तालुक़ु पंजाब सां आहे। पिस्टल ऐं रोक रक़म हथ। जवाबदार फुर्ज जे इरादे सां रोड ते बीठा हुआ। सांगड़ शहर जे गुलशन कमाल कॉलोनी वासी 6हीं क्लास जो शागिर्द गुलाम मुश्तबा वसाण पुरस्कार नमूने गुम। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। पुलिस खे मदद जी अपील। वारसनि जो चवणु आहे त नीगर मुश्तबा गुज़िरियल ॾींहुं शाम 5 वॻे इफ़्तारी जो सामान वठण लाइ घरां निकितो हो। शक आहे त खेसि अगवा कयो वियो आहे। पुलिस नीगर जी ॻोल्हा में मदद करे। कराची जे इलाइक़े शेरपाव कॉलोनी में रेंजर्स जी कार्रवाई। आमरी फोरू गैंग जा 4 जवाबदार गिरफ़्तार। हथियार, मोबाइल फ़ोन्स ऐं मोटरसाइकिल हथ। रेंजर्स तस्मार मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि में इमरान उर्फ़ मच्छर, गफ़रान शाह, नज़ीर जोखियो ऐं ज़ीशान अवान शामिल आहिनि। जवाबदार मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फुरूं कंदा हुआ। जवाबदार इरफ़ान उर्फ़ मच्छर 800 मोबाइल फ़ोन्स फुर करे चुको हो। जवाबदार गफ़रान लांठी में हिकु शख़्स खे गोलियूं हणी क़त्ल कयो हो। जवाबदार आदि ॾोहारी हुआ। क़ानूनी कार्रवाई लाइ पुलिस हवाले। सखर पुलिस पेनू फ़कीरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू करे छॾियो। घंटा घर, मीनार रोड, गरीबाबाद, शाही बाज़ार ऐं मिशन रोड समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं। 20 पेनू फ़कीर गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त फ़कीरनि जो तालुक़ु शिकारपुर, ख़ैरपुर ऐं नौशरो फ़िरोज़ सां आहे।
T20 वर्ल्ड कप जो सुपर 8 मरहलो अॼु खां शुरू थींदो। पहिरीं मैच में पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड जूं टीमूं मुहाड़ो अटकाईंदियूं। मैच कोलंबो जे मैदान ते शाम 6:30 वॻे शुरू थींदी। मैच दौरान तेज़ बरसात जो बि इम्कान। मैच रद्द थियण जी सूरत में ॿिन्ही टीमुनि खे हिकु पॉइंट ॾिनी वेंदी।